नेणन निंडू कन भगो आरस अखिएं। नेणन निंडू कन भगो आरस अखिएं। उजामियो बरन तोखे सारियो सुपरी। अस्सलाम वालेकुम। फेसबुक लाइव ता मुखातब थींदे सिंधी आवाज़ ऐं रेडियो जे हिन पेज तां असां मुखातब थी हाज़िर ख़िदमत प्रोग्राम आहे दिलि जूं ॻाल्हियूं ऐं दिलि जूं ॻाल्हियूं में आवां जो पंहिंजो राजा रुस्तम पालारी। कहिड़ा हाल आहिनि दोस्तो? कीअं पई गुज़रे अवां जी ज़िंदगी? धणी दरियाई दुआ तव्हीं जिते बि हुजो सुखिया हुजो। कंहिं रोड कंहिं रस्ते कंहिं महफ़िल कंहिं तन्हाई किन प्यारनि सां किन यारनि सां घर जे अङण ते या कंहिं कमरे जी कुंड में जिते जिते बि अवां जी समावतुनि मुंहिंजो ई मुसाफ़िर आवाज़ पहुचे पियो। अवां मिनी महबूब साथियुनि खे प्रोग्राम दिलि जूं ॻाल्हियूं ऐं सिंधी आवाज़ ऐं रेडियो जे हिन पेज तां मुखातब अवां सभिनी खे भली कार। दोस्तो असांजी हमेशह कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजे पेज तां पंहिंजे आईडी तां या कॾहिं कॾहिं वरी दोस्तनि जा पेज हूंदा आहिनि उन्हनि जे इसरार ते उन्हनि जी पेजनि तां उन्हनि जी आईडी तां बि असां मुखातब थी हिकिड़ी आलमी ओताक़ आहे। हिन में अव्हांजो ऐं असांजो साथ रहंदो आहे। अदबी हवाले सां अव्हां जूं ख़ूबसूरत लिखणियूं असांजे हिन प्रोग्राम में वज़म में असां शामिलु रखंदा आहियूं। मौसीक़ी जा ख़ूबसूरत इस्म अव्हां जे नाम कंदा आहियूं। हीअ असांजो पेज रेडियो सिंधी आवाज़ ऐं रेडियो जे नाले सां ई पेज आहे जंहिं ते लख खां मथे फॉलोअर्स आहिनि। इहे सभु महिनत असांजो प्यारो दोस्त फ़हीम बुगियो जेको मूंसां तस्वीर में बि मौजूदु आहे ऐं मुंहिंजो दिलरुबा दोस्त आहे, रेडियो जो तमामु पुराणो लिसनर आहे ऐं रेडियो सां मोहबत कंदे कंदे हू पंहिंजे हवाले सां व्हाट्सअप जा बि रेडियो जे नाले सां ई हुन जा ग्रुप आहिनि सिंधी आवाज़ ऐं रेडियो ऐं फेसबुक ते बि हुनजी जेका आईडी ई सिंधी आवाज़ जे नाले तां हुन ते हुनजो पंहिंजो पेज आहे सिंधी आवाज़ ऐं रेडियो जे नाले सां। उन प्लेटफार्म ते हू दोस्तनि खे खणी हलंदो आहे ख़ूबसूरत यादूं ख़ूबसूरत जेके तहरीरूं ऐं रेडियो जा जेके प्रोग्राम हूंदा आहिनि उन्हनि ऑडियो प्रोग्रामनि जी ख़ूबसूरत जेका असां वीडियो एडिटिंग करे हू पंहिंजे पेजनि ते रखंदो आहे जेका आउं सम्झां थो त काफ़ी मशहूरु आहे। एतिरा प्रोग्राम मशहूरु न आहिनि जेतिरो भाउ फ़हीम बुगे जो ई पेज मशहूरु आहे ऐं हुनजी महिनतुनि खे सलाम आहे ऐं इंशाअल्लाह ताला जल्द कुझु मुंहिंजी कोशिशनि सां कुझु हुनजे पंहिंजे शौक़ सां ऐं कोशिशि इहा आहे त भाउ फ़हीम बुगियो बि अव्हां सां हिन पेज तां मुखातब थिए अधु कलाक लाइ 20 मिंटनि लाइ या कलाक लाइ ऐं हू अव्हां सां हिन पेज तां मुखातब थिए। हू बि पंहिंजो नओं प्रोग्राम खणी ऐं इंशाअल्लाह हिन पेज ते अव्हां सां मुखातब थींदो ऐं असांजो बि जहिड़ो हाल आहे असीं अव्हां सां गॾु आहियूं। अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻे पियो पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं पंहिंजे पेज तां असांजे हिन प्रोग्राम खे अव्हां शेयर ज़रूरु कंदा जीअं अव्हांजा ॿिया जेके दोस्त आहिनि प्यारा आहिनि उहे बि हिन प्रोग्राम खे ॿुधी सघनि छो जो दोस्त हूंदा आहिनि प्यारा हूंदा आहिनि। कंहिं शाइर जूं सिटूं आहिनि त पंहिंजे दिलबर दोस्तनि यारनि मथां सदिको थियां साह में सांडे रखण वारनि मथां सदिको थियां। पंहिंजे दिलबर दोस्तनि यारनि मथां सदिको थियां साह में सांडे रखण वारनि मथां सदिको थियां। केरु थो चए दोस्ती हाणे या नाहे रही दिलबरनि ऐं हाव जे ठारनि मथां सदिको थियां। सच पुछो मुंहिंजा सॼणा आहिनि सदाईं महिरबान कोन थो नालो खणा सारनि मथां सदिको थियां। साह में साथी हुजनि पोइ मंज़िलूं आसां थियनि साह में साथी हुजनि पोइ मंज़िलूं आसां थियनि राह जे रोशन कई तारनि मथां सदिको थियां। साम्हूं 100 सूर हुआ पर तड़प मंज़िल जी हुई साम्हूं 100 सूर हुआ पर तड़प मंज़िल जी हुई। साथ ॾेई हलंदड़ सुहारनि मथां सदिको थियां पंहिंजे दिलबर दोस्तनि यारनि मथां सदिको थियां साह में सांडे रखण वारनि मथां सदिको थियां।
छो बणियो सूंह जो राज अमल छो बणियो सूंह जो राज अमल छो बणियो नीर पाणीअ में कंवल छो बणियो नीर पाणीअ में कंवल छो बणियो रात रोशन वाव रखण कोई मोह खोले सुतल ॾाढो वणियो तमामु बहितरीन शाइरी ऐं बहितरीन अंदाज़ अलादीन जुणेजा जो अवां जे नज़र कयोसीं भलीकार चवंदासीं हिकु दफ़ो मां सभिनी पिरी प्यारनि दोस्तनि खे यारनि खे भाइरनि खे दिलवारनि खे अवां दोस्तनि खे हमेशह हिकिड़ी हथ वधी आउं गुज़ारिश कंदो आहियां त प्रोग्राम में स्टिकर न मोकिलींदा करियो स्टिकर मोकिलण जे बजाए अवां कंहिं दोस्त खे सलाम लिखी सघो था प्रोग्राम जे बारे में असांखे का राय ॾेई सघो था का ख़ूबसूरत यादि ख़ूबसूरत शाइरी या को गज़ल या को नज़म अवां चूंड तौर बि असांखे उमाणे सघो था पर स्टिकर जेके तव्हां मोकिलींदा आहियो उहे न तव्हांजे कम जा थींदा आहिनि न उन्हनि खे असां शामिलु रखी सघंदा आहियूं उन सां थींदो इहो आहे त असांजे दोस्तनि जूं उमाणियल शाइरियूं जेके आहिनि उहे असांखां गुज़री वेंदियूं आहिनि छो जो कमेंटनि जी तमामु घणाईअ जे करे तव्हांखे पाण ज़ाती ख़बर आहे हींअर ॾिसो पिया स्क्रीन ते केतिरा न दोस्तनि जा कमेंट आहिनि जेके असांखां गुज़री बि विया आहिनि असां त वरी बि हथ ॿधी उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त को नालो रहिजी वञे त भाउ को बि नाराज़ न थिए छो जो इहो अवांजो पंहिंजो प्रोग्राम आहे अवां प्यारनि जो प्रोग्राम आहे दिलवारनि जो प्रोग्राम आहे सिंधी आवाज़ ऐं रेडियो जो जेको हीउ पेज आहे उहो आहे अवां बाज़ोक दोस्तनि जे लाइ बाज़ोक सॼणनि जे लाइ असां हीउ पेज ठाहियो असांजे प्यारे दोस्त फ़हीम बुगे जूं महिनतूं आहिनि त हू पंहिंजे नाले सां बि पेज ठाहे पिए सघियो पर हुन रेडियो जे हिन नाले खे एॾी वॾी अहमियत ॾेई जेको पेज ठाहियो हुन जा फॉलोअर्स जेके आहिनि हुनजी महिनत जेका आहे त असां चाहियूं था त अव्हां ई असांजो साथ हुजे ऐं असां पंहिंजे हिन पेज खे पंहिंजे हिन आवाज़ खे अञा बि दोस्तनि सां ई पहुचाए सघूं असां पंहिंजो पाण में असांजे प्रोग्राम खे कामयाबु बनाइण लाइ हिक ॿिए जो साथ ज़रूरु ॾियूं सो असांजो साथ अव्हां इहो ई ॾेई सघो था महिरबानी करे प्रोग्राम में स्टिकर न मोकिलींदा करियो अव्हां जूं लिखणियूं अव्हां जूं शाइरियूं असांजे अखियुनि ते खान मोहम्मद मल्हा असांखे ॿुधे पियो अल्ताफ़ रज़ा मरी ऐं असांजो स्टूडियो इंजीनियर प्यारो दोस्त फ़हीम बुगियो असांखे ॿुधे पियो वॾी महिरबानी फ़हीम अव्हांखे भलीकार दिली गहराइनि सां मोहबतूं अञा उमरकोटे नगरी मां भेण जीजल प्रीत असांखे कनाए पई वॾी महिरबानी अदी अव्हांखे भलीकार दिली गहराइनि सां आसिफ अली पालारी भा मोहबतूं अव्हांखे भलीकार चवंदासीं मोहम्मद उर्स छुटो असांखे ॿुधे पियो ऐं एजाज़ अली जिसकाणी असांखे ॿुधे पियो हाजी मोहम्मद जिसकाणी ॻोठु हाजी मोहम्मद जिसकाणी में शाहिद हुसैन लिखे थो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मोहबतूं ऐं स्टिकरनि जे हवाले सां असांजो भाउ फ़हीम काफ़ी मैसेज अव्हांखे करे चुको आहे त स्टिकर न मोकिलियो सो
सो मोहबतूं भाइरनि जो स्टिकर न मोकिलण लाइ असां सां तावन कंदो, असांजी दिलि ख़ुशि थींदी। ऐं वरी जे अगरि असांजो चवणु न कंदो त मजबूरन असांखे अव्हांखे ब्लॉक करिणो पवंदो, छो जो असांजी मजबूरी आहे। दोस्तनि जूं लिखणियूं, दोस्तनि जूं जेके शाइरियूं या उनजा कमेंट गुज़री वञनि था, असां मयारी थी पऊं था। सो इन जे करे महिरबानी करे स्टिकर न मोकिलींदा। बाक़ी अव्हांजूं लिखणियूं असांजी अखियुनि ते, छो जो हीउ प्रोग्राम आहे अव्हां प्यारनि जे लाइ, अव्हां लिखी सघो था, अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे। राबिया नूर मीरपुर खासी नगरी मां असांखे लिखी वई, सलाम राजा, बहितरीनु प्रोग्राम, बहितरीनु सॉन्ग। वरी महिरबानी राबिया। मोहबतूं ख़ालिद हुसैन कुंबर असांखे ॿुधे पियो। ऐं नवाज़ भाउ मोहबतूं, शाहनवाज़ सोलंगी दरगाह सैद हसन अली शाह खां असांजो प्यारो दोस्त लाहौती शाहनवाज़ सोलंगी असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी। ऐं हुन सां गॾु महबूब बुगटी लाहौती सूमरो असांजा प्यारा पहिरीं दोस्त। वरी महिरबानी इन्हनि दोस्तनि जी। ज़ाहिद हुसैन लिखे थो, वाह बहितरीनु प्रोग्राम। वरी महिरबानी। नसीर अहमद चाचड़ भाउ मोहबतूं। ऐं ज़फ़रुल्ला लाशारी लिखे थो, ग्रेट। वरी महिरबानी। लख थोरा अदा। अल्ताफ़ हिंगोर जो असांजो भाउ लिखे थो त बहितरीनु प्रोग्राम। वरी महिरबानी साईं। असलम पालारी दंबा ॻोठ खां लिखे थो, अदा माशाअल्लाह, तव्हांजो प्रोग्राम कॾहिं ॿुधण जो मौक़ो मिलंदो आहे, तमामु बहितरीनु आवाज़ु। वरी महिरबानी साईं असलम भाउ मोहबतूं, भाइर आहियो, असांजा वॾा आहियो, ऐं प्रोग्राम जे लाइ राय ॾींदे असां पंहिंजो एज़ाज़ु सम्झूं था। असां लाइ इहो वॾो एज़ाज़ु आहे। अव्हां जहिड़ा प्यारा भाइर दोस्त असांखे ॿुधंदा आहिनि ऐं पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदा आहिनि ऐं पंहिंजो प्यारो कमेंट करे करे असांजी हिमत अफ़ज़ाई कंदा आहिनि। असां अव्हांजा बेहद थोराइता आहियूं। शाहनवाज़ सोलंगी लिखे थो, प्ले महताब कंवल। साईं महताब कंवल जो गीत मूं वटि मौजूदु न आहे, कोशिशि कंदुसि त ॿिए प्रोग्राम में अव्हांखे ॿुधायां ज़रूरु। अल्ताफ़ हिंगोर जो लिखे थो, अस्सलाम वालेकुम, में त ख़ुशि हूंदा अॼु हथ ॿधी आदर अल्ताफ़ हिंगोर जो। वॾी महिरबानी। एहसान छुटो असांखे ॿुधे पियो, अदा अव्हांखे भलीकार चवंदासीं। मौलाई मुश्ताक असांखे ॿुधे पियो। यामीन सिंधी ॿुधे पियो। वरी महिरबानी। अव्हां सभिनी भाइरनि खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। अदी जीजल प्रीत लिखे थी, स्टिकर मोकिलण मां फ़ाइदो। बिल्कुलु अदी फ़ाइदो को बि कोन्हे। ऐं असां बि कोशिशि कंदा आहियूं त स्टिकर वारे जो नालो ई न वठूं, छो जो हुन भाउ खे असां अर्ज़ु कंदा आहियूं, उनजी का लिखणी हूंदी असां शामिलु कंदासीं। स्टिकर वारे जो असां नालो ई न आहियूं खणंदा, इन जे करे छो जो उहो पराओ हक़ु खाए थो, उनखे उन ॻाल्हि जो अहसासु असां लफ़्ज़नि में बि ॾियारींदा आहियूं त हथ ॿधी बि ॾियारींदा आहियूं। अल्ताफ़ हिंगोर जो लिखे थो, वरण जी कर वॾा माण्हू विछोड़े खे न ॾे वाधी, अवी जीते विया जग में असां ई हार खाधी। निसार अली नवाज़ ज़बरदस्त भाउ इस्लाम कोट खां तव्हांखे ॿुधूं पिया। वरी महिरबानी निसार भाउ। इस्लाम कोट में बरसाति वग़ैरह आहे न आहे? दोस्त जिते जिते ॿुधनि पिया, थर जा, बर जा, कच्छ जा, कोसनि जा, जबल जा, पहाड़नि जा, उन्हनि सभिनी वटि बरसाति आहे या न आहे, या मौसम कीअं आहे? असांखे पंहिंजी ताज़ी सूरत हाल खां बि तव्हां आगाह कंदा हुजो त जीअं असांजा जेके दोस्त प्रोग्राम ॿुधनि पिया उन्हनि खे उन शहर जी आगाही थी सघे। राजा जबल कुमार लिखे थो, अस्सलाम वालेकुम प्यारा, शेर कुनरीअ खां राजा जबल कुमार एंड इनायतुल्ला कपरी कंदा आहियूं पिया तमामु बहितरीनु प्रोग्राम। वरी महिरबानी। इनायत कपरी खे सलाम चइजो अदा। अली खान ॾहोट असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी। जमाल सैताणी कोस्तान टिको बारान खां ज़बरदस्त प्रोग्राम। वरी महिरबानी। मोहबतूं अदा जबल कोस्तान जा असांजा भाइर आहियो। संभू तुर्कियो लिखे थो, तूं अलाए किथे मिटनि जी हंज में विसारियल तुंहिंजा टहक अॼु बि हिते तड़पनि पिया। अप्रैल जी आस तुंहिंजी जुदाई जियां जी झोरींदड़ पई लॻे, लहंदड़ सिज जा मंज़र थर जे धनारनि जिया ॾाढा उदास आहिनि। मान मां शाम वेले भिटनि जे पाछनि खां पाण खे ॻोल्हे रहियो आहियां। अब्दुल हकीम ख़ासि के लिए असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी। लख थोरा अदा। मौलाई मुश्ताक लिखे थो, लाड़ जे पटनि खां शहर कॾहिं लंघ जानी आबाद खां। वाह वाह।
मोहम्मद हनीफ़ लिखे थो भाउ रुस्तम प्लीज़ कलाम साईं वज़ीर अली शाह मौला गाज़ी मां नौकर तुंहिंजे दर जो पारां एम हनीफ़ हिंगोर जो शीराज़ हाउस कराची मां। प्यारा बिल्कुलु अखियुनि ते तव्हांखे ॿुधायूं हा। असां प्रोग्राम करण खां पहिरियां गीत सिलेक्ट करे छॾींदा आहियूं त हीअ गीत हलाइणा आहिनि ऐं उन्हनि खां हटी करे को गीत नथा हलाए सघूं। इन करे माज़रत इनशाला ॿिए लाइव प्रोग्राम में अव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु जेके गीत आहिनि अव्हांजे रूह खे ज़रूरु पसंदि ईंदा इनशाला। शेर कुनरी खां राजा जबल कुमार इनायतुल्ला कपरीअ जी शाइरी नज़म तोखे नाहे पतो अड़े ओ पिरी दिलि घुरियो थिए इहो हिन हयाती जूं जेके बि शामूं आहिनि तुंहिंजे बाहनि में ईअं ई गुज़री वञनि, तुंहिंजे अदानि में ईअं ई गुज़री वञनि। तूं मिली जे पई कुझु अहसास अंदरि में उभरी वञनि, कुझु टहक जा मोती बि निखरी वञनि, कुझु ॾुखनि जा मंज़र बि विसरी वञनि। हा दिलि घुरे थी इहो तुंहिंजे नाज़ुक नफ़ीस नेणनि मंझां फूल वसंदा रहनि, वार उॾंदा रहनि, दर्द खुटंदा रहनि, नेण ॾिसंदा रहनि। हा दिलि घुरे थी इहो, हा दिलि घुरे थी इहो तुंहिंजे जोबनि जूं हसीन शामूं पिरी हाय मुंहिंजे हुजनि सिर्फ़ु मुंहिंजूं, हुजनि तुंहिंजो आंचल सदाईं मस्तियूं करे ख़ूब उॾंदो रहे, ख़ूब टिलंदो रहे। पर ख़्यालनि में गुमसुम अड़े छोकिरी तूं अचानक असां खां रुठी छो चरी, वाइदा टोड़े छॾण जा मरोड़े छॾण तो कंहिंखां सिखियो आहीं, तूं कंहिंखां सिखियो आहीं। मीरपुर खासी नगरी मां राबिया नूर असांखे ही शाइरी ॾियारियो माणे। हिकु सोणा अॻे ई गज़ब जा पिरी ॿियो वरी सिंगार कनि मारे विझनि, लफ़्ज़ हुन जा था गीत बणिजी पवनि, ॻाल्हियूं जो चार कनि त मारे विझनि। मिठड़ा महबूब जो मुर्की मुर्की था मिठड़ी तंवार कनि त मारे विझनि, इश्क जाॻाए था वञनि सदाईं अजब जहिड़ा आर कनि मारे विझनि। मुर्क मांदी थी वाट वाझाए गेर सां खीकार कनि मारे विझनि। हिकु सोणा अॻे ई सोणा गज़ब जा पिरी ॿियो वरी सिंगार कनि मारे विझनि। पल पल पिरी हथी ना छो दिल नथी विसार, पल पल पिरी हथी ना छो दिल नथी विसारे। आई नैण के नशीला छो दिल नथी विसारे, आई नैण के नशीला छो दिल नथी विसारे। पल पल पिरी हथी ना छो दिल नथी विसारे, पल पल पिरी हथी ना छो दिल नथी विसारे।
तोसां महफ़िलूं ऐं मेला छो दिलि नथी विसारे तोसां महफ़िलूं ऐं मेला छो दिलि नथी विसारे ऐं नैण के नशीला छो दिलि नथी विसारे ऐं नैण के नशीला छो दिलि नथी विसारे पल पल पिरी हथीला छो दिलि नथी विसारे पल पल पिरी हथीला छो दिलि नथी विसारे भलीकार चवंदासीं हिकु दफ़ो ॿीहर आवां सभिनी खे प्रोग्राम आहे दिलि जूं ॻाल्हियूं ऐं दिलि जूं ॻाल्हियूं में आवां वञो पंहिंजो राजा रुस्तम पालारी। दोस्तो काफ़ी असां दोस्तनि खे चवंदा आहियूं स्टीकरनि जो नथा मञनि ऐं हींअर गाने जे दौरान 3 लाइव प्रोग्राम हलंदे मूं ब्लॉक करे छॾिया आहिनि। नाला ऐं नथो खणां थो कहिड़ा ब्लॉक थिया। बहरहाल उन में हिकिड़ो माण्हू ख़ुदि मुंहिंजी ज़ात वारो बि हुयो। छाजे करे असांजी मजबूरी असांजा भाइरनि सभु क़ाबिल इज़त आहिनि पर प्रोग्राम जी पॉलिसीअ खां जेको हटंदो डिसिप्लिन टोड़ींदो पॉलिसी प्रोग्राम जी ऐं उनखे मजबूरन असांखे ब्लॉक करिणो पवंदो। सो प्रोग्राम में स्टीकर मोकिलण जी असां हमेशह मौदबाना गुज़ारिश कंदा आहियूं हथ ॿधी त दोस्तनि खे त उहे न मोकिलीनि पर पोइ वरी बि उन ॻाल्हि खे ॿुधी अणॿुधी कंदा आहिनि जेके दोस्त उहे ईअं ब्लॉक थींदा। 3 हींअर लाइव गाने जे हलंदे मूं ब्लॉक करे छॾिया। ज़फ़रुल्ला लाशारी भाउ मोहबतूं भलीकार ऐं फराद अली लगारी लिखे थो अदा फ़ौजियान जेको दर्दीलो आवाज़ु ॿुधायो साईं बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ऐं ज़फ़र अली तुनिया भाउ मोहबतूं माशूक बहरानी लिखे थो अस्सलाम वालेकुम भाउ क्या हाल है ठीक हो बिल्कुलु ठीकु ठाक। अली हसन महरी मुंहिंजो प्यारो पहिरीं दोस्त ॻोठु रुस्तम महरी कड़ीअ गंवर जो ऐं असांजे फेसबुक जा जेके पेज आहिनि या असांजी फेसबुक जी जेका दुनिया आहे उन में सच पुछो त मुंहिंजी ॻाल्हि न आहे पर अली हसन महरी असांजो तमामु बेस्ट ऐं प्यारो एडिटर आहे। हुनजी जेका एडिटिंग आहे सा तमामु लाजवाब हूंदी आहे ऐं जहिड़ी हुनजी एडिटिंग लाजवाब हूंदी आहे ओड़ो हू पाण मोहबती माण्हू आहे प्यारो माण्हू आहे मुंहिंजो नंढो भाउ आहे ऐं अला करे शाद हुजे आबाद हुजे गुलाब जे गुलनि जी टिणंदो रहे महकंदो रहे। एडिटर ॿिया बि दोस्त आहिनि पर हुन पंहिंजी महिनत करे पंहिंजो पाण मञिरायो आहे ऐं असांजो बि खोड़ सारियूं लिखणियूं भाउ एडिट करे असांखे ॾींदो आहे जेके असां पेज ते बि रखंदा आहियूं दोस्त ॾिसंदा बि आहिनि। वरी महिरबानी अदा अली हसन महरी मूंखे भलीकार चवंदासीं प्रोग्राम दिलि जूं ॻाल्हियूं में।
मौलाई मुश्ताक लिखे थो लाड़ जे पटनि खां शेर कॾहिं ईंदे वॾी महिरबानी मोहबत साईं। अब्दुरहीम अब्दु कुंभर असांजो भाउ असांखे ॿुधे पियो चंबड़ में तमामु बहितरीनु असांजो शाइर। ऐं अयान मुतवा असांखे ॿुधे पियो भुज कच्छ गुजरात में। वॾी महिरबानी अयान भाउ खे भलीकार चवंदासीं मोहबतूं। ऐं एतिरो परे असांखे ॿुधंदा आहियो, पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदा आहियो। तन्हा राज़ू नोड़ियो असांखे ॿुधे पियो। लख तौरादा मोहम्मद हनीफ़ भाउ मोहबतूं। जावेद ज़हरी असांखे ॿुधे पियो। उमरकोट खां भेण जीजल प्रीत असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी अदी। प्रकाश कुमार असांखे ॿुधे पियो, लिखे थो वाह महिरबानी प्रकाश भाउ। मोहम्मद हनीफ़ मोहबतूं अवांजो। ज़ख़्मी शाइर ज़ख़्मी चांडियो असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी अदा। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। दोस्तो अॼु तबियत बि नासाज़ आहे, पर अॼु असांजे प्यारे दोस्त फ़हीम बुॻीअ सां असांजूं 32 दिलियूं हूंदियूं आहिनि। सो मूंखां सुवाल कयईं त अॼु प्रोग्राम पेज ते कंदे या न कंदे। हुजे यार तूं जहिड़ो माण्हू चवे ऐं असां न करियूं। सो अॼु उनजे करे मुखातिबु थिया आहियूं ऐं साथ थी सघे कलाक जो बि न निभाए सघूं। ऐं दोस्तनि जा कुझु नाला बि खणी वठूं ऐं गीत बि प्यारो वञे नाओ कंदासीं। मिड़ेई सोचियोसीं असां हाज़िरी लॻी वञे, कुझु दिलि विंदरी वञे। सागर बलोच लिखे थो अस्सलाम वालेकुम राजा साईं। भलारे भूंज मिंडी मारोड़नि खे असां पारां नेक तमनाऊं इन खोड़ सारियूं दुआऊं। शाल जिते हुजो सलामत हुजो। राति जे हिन थधड़े पेर में मदीने सरकारी नगरी मंझां अव्हां जे मिठड़े आवाज़ खे कनायूं पिया। सागर बलोच सऊदी अरब जिदे में। वॾी महिरबानी सागर भाउ। अव्हांखे भलीकार चवंदासीं। लख थोरा अव्हां जा मोहबतूं अव्हांजूं। अव्हां एतिरो भले पार ऐं परे खां असांखे ॿुधो पिया, पंहिंजी मौजूदगीअ जो अहसासु ॾियारियो पिया। ऐं असां लाइ, असांजे प्यारनि जे लाइ, असांजा जेके लिसनर आहिनि असांजे हिन प्रोग्राम में शामिलु आहिनि, इन्हनि जे लाइ, इन्हनि जे बि प्यारनि जे लाइ दुआ जा हथड़ा खणो त असांखे दुआ में ज़रूरु यादि कजो। अलाह पाक अव्हांखे बि ख़ुशि रखे, शाद हुजो, आबाद हुजो। वफ़ा सुमरो लाहौती मुंहिंजो प्यारो प्रीं दोस्त अरिड़हें मेल मोरीअ जो महबूब बुगटी ऐं वफ़ा सुमरो लाहौती मुंहिंजो जिगरी यार असांखे ॿुधनि पिया। वरी महिरबानी अदा भलीकार अव्हांखे दिलि जी गहराइनि सां चवंदासीं। ऐं सुमरे लाहौत खे अल्ताफ़ हिंगोर जो भलीकार चवे पियो। वरी महिरबानी अल्ताफ़ भाउ अव्हांखे बि मोहबतूं। गुलाम मुस्तफ़ा जमाली असांखे ॿुधे पियो। शौकत अली पालारी असांखे ॿुधे पियो। वरी महिरबानी लख थोरा अदा। मुख़्तियार मुतवा असांखे ॿुधे पियो इंडिया मां। असांजी मोहबतूं भलीकार लख थोरा। ऐं अली हसन महरी लिखे थो सुठो कयो अथई अदा राजा बिला करे। साईं छा करियूं, मजबूर आहियूं ऐं दोस्तनि खे मिंठूं मेड़ूं करे 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 पोइ अव्हां दोस्तनि जो ख़्यालु रखंदे ई उन्हनि खे बिला करिणो पवे थो। छाजे करे स्टिकर मोकिलण सां का बि माना न हूंदी। तव्हां नंढड़ो को जुमिलो लिखी छॾियो, पंहिंजे दोस्त खे सलाम लिखी छॾियो, बहितरीनु प्रोग्राम लिखी छॾियो, प्रोग्राम ते तनक़ीद लिखी छॾियो, तॾहिं बि असां उनखे बि पढ़ी वेंदासीं। पर स्टिकर सिर्फ़ु फज़ूल स्टिकर ईअं थियो जीअं अणपढ़ियल माण्हू जे हथ में अख़बार हुजे। सो शायदि असांजे उहे दोस्त या त पढ़ियल न आहिनि, हुनजी इहा मजबूरी या अलाए छा मसइलो। असलम ख़ान लिखे थो हाय अदा क्या हले, बिल्कुलु ठीकु ठाक साईं मोहबतूं। अली मोहम्मद मुतवा साईं मोहबतूं। मुख़्तियार मुतवा बि असांखे ॿुधे पियो। सुपर हाईवे 36 मील खां लुकमान जाखरो असांखे ॿुधे पियो। लुकमान अदा अव्हांखे भलीकार। जावेद ज़हरी वाह मोहबतूं लख थोरा अव्हां जा। अरशद अली लंजो ऐं अब्दुल कादर लंजो सलाम कोट थरपारकर खां ॿुधूं पिया मोहबतूं साईं अवां भाइरनि जूं। आसिफ़ लुकमान जाखरो ऐं असलम ख़ान भाउ अव्हांखे बि दिली गहराइण सां भलीकार चऊं था। ॻोठु शाह हसन खां मोहम्मद उर्स ॿुधियो, हाजी मोहम्मद ॿुधियो, वहीद ॿुधियो ऐं फ़हीम ॿुधियो। हीअ असांजा प्यारा प्रीं दोस्त असांखे ॻोठु शाह हसन शरीफ़ खां ॿुधनि पिया। हाजी मोहम्मद ॿुधियो, वहीद ॿुधियो, उर्स ॿुधियो ऐं असांजे हिन पेज जो जेको एडमिन प्यारो दोस्त दिलरुबा दोस्त फ़हीम ॿुधियो, जेको मूंसां तस्वीर में बि ॾिसो पिया ऐं इहो असांजो मोहबती माण्हू फ़हीम ॿुधियो आहे। थैंक्स भाउ लिखे थो मुख़्तियार मुतवा। दोस्तो हीउ पेज आहे सिंधी आवाज़ रेडियो जे नाले सां ऐं हिन जो एडमिन आहे असांजो भाउ फ़हीम ॿुधियो बि इनशाला जल्द हफ़्ते जे अंदरि ई अव्हां सां मुखातिबु हूंदो ऐं उहो हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम खणी ईंदो ऐं असांजो जहिड़ो हाल आहे ऐं हुनजी रहनुमाई कयां पियो, उनखे तयारी करायां पियो त तूं एडमिन आहीं प्रोग्राम जो
ऐं अबरो सबरो प्रोग्राम हिकिड़ो दोस्तनि सां मुखातिब थियण जो रख ऐं उनखे को नालो ॾेई अदबी हवाले सां दोस्तनि सां मुखातिब थी हफ़्ते में हिकिड़ो प्रोग्राम दोस्तनि सां तोखे बि मुखातिब थियण जो मौक़ो मिले। गुलाम मुस्तफ़ा जमाली ॿुधे पियो अली दोस्त बिरोई उर्स मंगरियो मोहबती माण्हू असांजो उर्स ऐं अब्दुल गनी मंगरियो आलम सांद इहे सभई असांजा प्यारा दोस्त उमरकोट जी नगरी जा वरी महिरबानी उर्स भाउ खे भलीकार चवंदासीं। बरकत बोज़दार असांखे ॿुधे पियो लिखे थो मुंहुं में वेसा छॾे वई पंहिंजो को साह छॾे वई। मुंहुं में वेसाह छॾे वई पंहिंजो को साह छॾे वई घर रहमत सां वसंदो हो माउ हुई अलाह छॾे वई। मुंहुं मां मोती मेड़े सभु मुंहुं में को चाह छॾे वई सिंध घुरे पई आज़ादी घर घर आगाह छॾे वई। ढोरो नारो खां रफ़ीक समेत जो लिखे थो अस्सलाम वालेकुम छा हाल आहे साईं बिल्कुलु ठीकु ठाक। आसिफ़ नियाज़ सियाल असांखे ॿुधे पियो तव्हांखे भलीका चवंदासीं लख थोरा आसिफ़ सियाल। आसिफ़ हाकुम पालारी असांखे अयूब खोसे जो सिटूं ॾियारियो माण्हू न को तंग रस्तनि जो छेड़ो लधोसीं न कंहिं बि घिटी में गॾियासीं अव्हां सां न को सांझड़ियुनि जे सितारनि निहारियो न की चंड अर्पियो नियापो चपनि सां न की बारिशनि बि कई दिलि रुबाई न की दिलि जी ॿेड़ी लॻी कंहिं किनारे रही राति संग दिलि ईअं ई थी अज़ाबी सरो जे बखनि में छॾियोसीं गुज़ारे ॾिसी माठ ऋण कछ थियो रोहे सारो ॾिसी माठ ऋण कछ थो रूह सारो हली सारा आई उघाड़े मथे सां बहारुनि जे भुटकियल सुगंध पुराणी छॾी आसर ओले सदा सिज लथे सां अड़े मीत तुंहिंजी अखियुनि जो कसम आहे तरारनि ते पंहिंजा रहिया प्यार आहिनि तॾहिं बि ज़हन जे खुलियल आङिरियुनि में रहिया तुंहिंजा वखिरियल सदावार आहिनि पखियुनि जी अखियुनि खां पुछाणा करे ॾिस असां तोखे दिलि तां न लाथो कॾहिं आहे जॾहिं बि घटावन कया मेड़ आहिनि असां तुंहिंजे नेणनि खे निहारियो तॾहिं आहे। अहमद बलोच लिखे थो तुंहिंजे चपनि जा गीत चवण तां शार छाले कावड़ कनि था ओड़ो पाड़ो मिट माइट ॿाहिरि छाले कावड़ कनि था सावण जा सभु रंग अखियुनि में आगम जहिड़ा अंग अखियुनि में मौसम जो तूं मधु लॻी थी माहिर छाले कावड़ कनि था। वाह वाह। सऊदी अरब जिद्दे खां गुलाम हैदर बलोच रियाज़ हुसैन बलोच ज़ाहिद हुसैन बलोच गुलाम हुसैन ऐं गुलाम हैदर बलोच वॾी महिरबानी गुलाम हैदर भाउ खे ऐं सॼी संगत खे भलीकार चवंदासीं दिलि जी गहराइनि सां। अब्बास अली लिखे थो बहितरीनु प्रोग्राम वॾी महिरबानी साईं। उमरकोटी नगरी मां भेण जीजल प्रीत चूंड कयूं ही सिटूं महिराण जूं छोलियूं हुयूं इश्क जूं होलियूं हुयूं अलमंज़र हुयो महिराण जूं छोलियूं हुयूं इश्क जूं होलियूं हुयूं अलमंज़र हुयो नैण हा दिलदार दिलबर जा ॼण के गोलियूं हुयूं अलमंज़र हो तो सिवा मां हेकली ओ पहिरीं ॿियनि जूं टोलियूं हुयूं अलमंज़र हुयो तूं नज़र प्रीत खे न आए मूं अखियूं बरोलियूं हुयूं अलमंज़र हुयो महिराण जूं छोलियूं हुयूं अलमंज़र हुयो। प्रीत मुर्क अब्बासी जी शाइरी ऐं भेण जीजल प्रीत असांखे चूंड करे माणी वॾी महिरबानी थी। जीवन असगर ख़ासि के लिए असांजो प्यारो पहिरीं दोस्त सरी कोस्तान खां असांखे जॉइन करे चुको वॾी महिरबानी नबी बख़्श भाउ खे भलीकार चवंदासीं। दोस्तो तबियत जी नासाज़ हुजण जे करे ऐं अव्हां सां इनशाअल्लाह बि लाइव प्रोग्राम में गॾु हूंदासीं। अॼोकी मुख़्तसिर असांजी कचहरी ऐं मुख़्तसिर ई बज़म अव्हांखे कीअं लॻो। बज़म खे पंहिंजे वाल ते शेयर ज़रूरु कंदा ऐं असांजूं 19-20 जेके कोताहियूं सोताहियूं आहिनि उहे असांखे माफ़ु कजो ऐं का बि राय ॾियणु चाहियो तव्हां कमेंट करे सघो था प्रोग्राम जे दौरान बि ऐं पोइ बि। वॾियूं महिरबानियूं आहिनि अव्हां प्यारनि जूं ऐं वरी इनशाअल्लाह ॿिए लाइव प्रोग्राम में असां गॾु हूंदासीं। हिन पेज तां बि हूंदासीं मुंहिंजी पंहिंजी ID राजा रुस्तम पलारी जे नाले तां हुन सां बि हूंदासीं
ऐं हीउ पेज आहे सिंधी आवाज़ एंड रेडियो जे नाले सां फ़हीम बुघियो असांजो प्यारो दोस्त एडमिन आहे ऐं इनशाला फ़हीम बुघियो बि असां मुखातब थींदो ॾींहं ॿिनि में ऐं सुठा सुठा आवाज़ हिन प्रोग्राम तव्हां ॿुधी सघंदा रेडियो जा आवाज़ हूंदा ॿिया असांजा जेके दोस्त महिनत कनि पिया फेसबुक ते ऐं उन्हनि खे बि असां मौक़ो ॾींदासीं हिन फेसबुक जे हिन असांजे हिन पेज ते उहे प्रोग्राम करे ऐं असां मुखातब थियनि सरी कोस्तनि जो बि असांजो प्यारो दोस्त जीवन अस्कर ख़ासकिली लिखे थो नंढड़ी चाहत गुलबानू जो सलाम चाचा राजू शाल टिड़ंदो रही महकंदो रही वॾी महिरबानी लख थोरा मुंहिंजी भाइटियुनि खे खोड़ सारा सलाम दुआऊं मीर लियाक़त अली चांडिया भा मोहबतूं ऐं सोबदार मंगरियो असांखे ॿुधे पियो ॻोठु साडर खां सोबदार मंगरियो अल्ताफ़ हिंगो जो भाउ अव्हांखे भलीकार मोहबतूं लख थोरा आख़िरी गीत तव्हांजे नाम कंदासीं ऐं अव्हां खां वठूं था इजाज़त सिंध सलामत साथ सलामत प्यार सलामत मुंहिंजो जानी जिगर डबल आर सलामत मोकिलायूं था शाल सदाईं गुलाब जे गुलनि जीअं टिड़ंदा रहो महकंदा रहो दिलियूं गॾु अव्हां खे त मोकिलाए चुकासीं साईं मिजाज़ी मोहम्मद जरवार असांजो धरती ते तमामु भलोड़ी शाइर असांजे हिन बज़म में आख़िर में शामिलु थियो वॾी महिरबानी इकरार जूणे जो बि असांजो प्यारो दोस्त बहितरीनु शाइर साईं माज़रत अव्हांजा कमेंट शायदि मूंखे नज़र न आया ऐं मोकिलाए चुको हुउसि दोस्तनि खां वॾी महिरबानी साईं मोहम्मद मिजाज़ी जरवार ऐं इकरार जूणे जो असांजा तमामु बहितरीनु शाइर वॾी महिरबानी अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे शाद हुजो आबाद हुजो भागन के भेटा करे हो मैं तो भाग भेटा करे प्रिंथी पे तू ॾाढो परे हो प्रिंथी पे तू ॾाढो परे हो किला कंहिंसां मूंखे था करे हो किला कंहिंसां मूंखे था करे
बता हो, अच्छा कपड़ा ममेता करे हो, अच्छा कपड़ा ममेता करे।